हाणे आउं गुज़ारिश कंदुसि मोहतरम गेई बाबू के कोहिस्तान जे समाजी वर्कर कोहिस्तान सोशल सर्विस जे वर्कर मोहतरम गेई बाबू के अचनि चंद मिंटनि लाइ जल्दी पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार। मोहतरम मिनिस्टर मोहनलाल साईं एजाज जिलानी साहब, ॿिया दोस्त, आयल महिमान, सभिनी सां अस्सलाम वालेकुम जी भुटो। ये तकरीब मोहतरमा जी शान में जेका रखी हुई आहे, इन जे लाइ मोहतरमा जे लाइ हर कंहिंजे दिलि में मुहबत आहे, अक़ीदत आहे। उन जे बारे में ॿिया बि काफ़ी दोस्त घणो कुझु ॻाल्हाए चुका आहिनि। आउं सिर्फ़ु हिकु ॻाल्हि कंदुसि, असांजा मैगज़ीन मिनिस्टर सां वेठा आहिनि त मोहतरमा बेनज़ीर भुट्टे जे शहादत खे 1.5 साल खनि तक़रीबन थी चुको आहे, मगर अञा ताईं उन जे लाइ उहो बि केस दाख़िल न पियो थिए, न ई उन जे लाइ जेका कोशिशि कई पई वञे। जॾहिं हुकूमत पंहिंजी, प्राइम मिनिस्टर पंहिंजो, प्रेसिडेंट पंहिंजो, सूबाई वज़ीर आला पंहिंजा, गवर्नर्स पंहिंजा, सॼो कमु पंहिंजो लॻो पियो आहे, उन बारे में अञा केस खे छो नथो हलायो वञे। असां चऊं था त मोहतरमा जे कातिलनि खे सख़्त में सख़्त सज़ा ॾिनी वञे। बाक़ी मसइलनि जे बाबति डॉक्टर मोहनलाल पाण बि जेको आहे सो असांजो कोस्तानी आहे, ॻोठ जो आहे, उनखे सॼी ख़बर आहे। उहे दोस्त काफ़ी मसाला पेश करे चुका आहिनि। असां उमेद था रखूं त इहे मसाला जल्दी हल थींदा। वधीक महिरबानी उन्हनि जी जिन मूंखे स्टेज सॼो, महिरबानी। जे भुटो।